मुलाक़ात पंहिंजे प्रोग्राम अचो त पंहिंजनि सां मिलूं। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जामशोरे में अब्बास फाउंडेशन जे चेयरमैन साईं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी वटि। अचो त पंहिंजनि सां मिलूं। ही 8हीं क़िस्त आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ जेके आहिनि लॉकडाउन वारी सूरत हाल में पंहिंजे समाजी दोस्तनि सां, पंहिंजे अदबी दोस्तनि सां, पंहिंजे पाड़े वारनि सां, पंहिंजे इल्मी अदबी शख़्सियतनि सां मुलाक़ातूं असांजूं जारियूं आहिनि। हिन वक़्तु एहसास टीवी हैदराबाद जेका आहे कही आई आहे जामशेरे में साईं अब्दुल्ला शेख कोहिस्तानी वटि। अचो त हुन खां पुछा कयूं लॉकडाउन जी सूरत हाल बाबति ऐं हुन खां कुझु कचहरी बि। सभ खां पहिरियों साईं खां पुछा कंदासीं त एहसास टीवी ॾिसंदड़नि जे लाइ पंहिंजो मुकमल तारुफ़ कराए त जीअं परे परे ते ॾिसंदड़ दोस्त जेके आहिनि शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जी तारुफ़ मां मुस्तफ़िज़ थी सघनि। महिरबानी साईं। सभ खां पहिरीं तव्हांजे एहसास टीवी जे पूरी सथ जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मौक़ो ॾिनो असांखे ॿुधंदड़नि ताईं तारुफ़ कराइण जो, सुञाणप कराइण जो। महिरबानी तव्हांजी। मुंहिंजो नालो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जे नाले सां मारूफ़ आहियां ऐं असांजो ॻोठु मोल आहे। तालके थाणे बुला खान जी यूनियन काउंसिल आहे मोल, उते जी जनम भूमि आहे मुंहिंजी। ऐं 5/7/1967 5 जुलाई 1967 मुंहिंजी पैदाश आहे। प्राइमरी जी तालीम मूं पंहिंजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल में हासिलु कई तमामु मोतबर उस्तादनि खां। उन टाइम सुठो तालीमी रुझान हुयो। ॿाराड़ी जो ॻोठु हो पर पढ़ाइण वारा उस्ताद तमामु महिनती हुआ। उन्हनि असांखे तमामु सुठे नमूने पढ़ायो। असां शाम जो 5 वॻे ताईं प्राइमरी जी क्लास वठंदा हुआसीं। एतिरी महिनत थींदी हुई। उन खां पोइ असां जेको आहे तव्हांखे मुख़्तसर पंहिंजी कहाणी पे ॿुधाई। तव्हां इन दुकानु हलाईंदे जोबन जे क़रीब पहुतासीं। उन खां पोइ मुंहिंजी शादी थी 1981 में थाणे अहमद ख़ान में जे मशहूरु भगत जयराम दास जे घरां। शादी खां बाद मूं पंहिंजो कारोबार मंगू पीर कस्बा कॉलोनी बलोच कॉलोनी जेको औरंगी टाउन जो इलाइक़ो हो उतां खां शिफ्ट कयो पंहिंजे ॻोठु मोल में। उते हिकिड़ो दुकानु लॻायो नंढड़ो। दुकानु मस्जिद जे भर में हुयो, पासे में क़रीब में मंदरु बि हुयो। मस्जिद में हिकिड़ो मुसाफ़िर माण्हू तिलावत कंदो कलाम पाक जी तमामु बुलंद आवाज़ सां ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां। उहो आवाज़ु ॼण त मन मोहींदड़ हो जेको मूंखे वणी वियो ऐं मूं हुन सां ख़्वाहिश ज़ाहिर कई त इहो कलाम मूंखे सेखारियो। हुन चयो त इन कलाम सिखाइण लाइ तव्हांखे पंहिंजे मज़हब तब्दील करण जी नौबत अची सघे थी, जेका ॻाल्हि मूंखे तमामु ॾुखी लॻी। ऐं हुनखे मूं चयो त एॾो सारो ॾुखियो शर्त जॾहिं तव्हां हुनखे पंहिंजे धणी जो कलाम था सम्झो त उहो हर इंसानु सिखण जो हक़ु रखे थो। तव्हां भला एॾो ॾुखियो शर्त छो रखियो आहे मुंहिंजे लाइ? बहरहाल किन तरीक़नि सां असांजो ठाह थी वियो। हुन चयो त भला ॻुझ गोह में तव्हां पाकाई सफ़ाई सिखो ऐं कलमे जो इक़रार कयो ऐं तव्हां मूं हुन शख़्स वटां क़ुर शरीफ़ तर्जुमे सां पढ़णु शुरू कयो। हिकु दफ़ो ईअं थियो त मुसलमाननि में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे बैतनि जा तर्जुमा ऐं हुनजी तशरीह करण जे मुक़ाबले में आउं शामिलु हुयुसि। हिकिड़ो बैत शाह साईं जो जंहिंमें लम यलिद वलम यूलद जा लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुआ, उनजी माना को ॼाणी न पियो सघे ऐं मूंखे उहा माना आई पे। आउं ॿुधाए वेठुसि त हिन जी माना इहा ई आहे जेका भिटाई साईं पाण हुनजो तर्जुमो शुरूअ में कयो, न ॼायो जाम खे न ॼणियो जाम लम यलिद वलम यूलद। माना पहिरीं साईं माना बयानु कई आहे, पोइ दलील में क़ुर जी आयत आंदी अथसि। त उन ते उतां जे मुसलमाननि खे हैरत थी त हिकिड़ो वाणियुनि जो ॿारु क़ुर जी माना थो ॿुधाए। इहो ॻाल्हि ॾाढी हैरत जोगी आहे। हुननि घर में ॿुधाए छॾियो। शाम जॾहिं आउं घर में पहुतुसि त सभु रोअण पिटण में हुआ ऐं चवणु लॻा त असांखे ख़दशो आहे त तूं मुसलमान थी वेंदे जो तूं क़ुर जूं मानाऊं तर्जुमा ऐं मतिलबु पियो थो कढें। पोइ मुंहिंजे मथां ॾाढी कड़ी निगाह रखियऊं त जीअं चौकस थी विया त ॾिसूं इहे किथां पियो सिखे। ईअं हिकु दफ़ो उहा ई मजलिस जॾहिं इख़्तिताम ते पहुती त दुआ जे लाइ हथ खयां विया। हिंदू जाती में ईअं थींदो त दुआ जे लाइ पलउ खजंदो, झोल खजंदी, पर मुसलमान दुआ जे लाइ ॿई हथड़ा खणंदा हुआ। त हुननि खे ॼण मुसलमानी पर ॾिसंदे मूं मां वधीक ख़दशो पुख़्तो थियणु लॻो ऐं हुननि मूंखे उतां ॻोठां कढी गडाप में खणी आया, कराची मलीर ज़िले जे ॻोठु गडाप में। उते हुननि पंहिंजो सम्झाइणु सुणणु शुरू कयो। उते जो मंदरु जेको मोल जो आहे उनजी सिंध में अंदरि तमामु वॾी हैसियत आहे। उते माता साहिबा आहे जिन जे लाइ इहा अक़ीदत आहे त 14 जी राति ऐं चंड जी राति उन में उॾेरो लाल साईं जेको आहे उहो हुलूल थींदो आहे, आवागमन थी ईंदो आहे और माण्हू हुनजी पूॼा पाठ कंदा आहिनि, अक़ीदत सां हुनजी निवड़त कंदा आहिनि, हुनजे आॾो पंहिंजा सवाल रखंदा आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि बि हुनजे आॾो रखी वई त हीउ छोकिरो कुझु ज़िंदगीअ मां अहिड़े क़िस्म जी प्रचार पियो करे जेको असांखे ख़तरो थो अचे नज़र त मतां हीउ मुसलमान थिए
या इस्लाम जे तरफ़ राग़िब थी वञे। हुन चयो त मुसलमाननि हिननि जे मथां जादू कयो आहे। मूंखे ॼण हिन ॻाल्हि ते ॾाढी हैरत थी त हेतिरे सारे हिंदू आबादीअ मां हिकिड़े मुंहिंजे लाइ जादूअ जो मुसलमाननि छो इंतिखाबु कयो आहे। ऐं वरी जॾहिं जेकॾहिं जादू बि थियो आहे त पोइ हे शख़्सियूं जेके आहिनि उहे मुंहिंजे जादूअ खे मिटाए छो नथियूं छॾनि। इन क़िस्म जो हितां खां मुंहिंजी शुरूआति थी इस्लाम ॾांहुं राग़िब थियण जी। जेका 3 साल जो मुंहिंजो सफ़रु हो जादू कटाइण जे बहाने पूरी सिंध में जिते जिते जादूगर जो ॾसु मिलंदो हो उते पहुची वेंदा हुआ। उन्हनि जा मुख़्तलिफ़ तौर तरीक़ा, उन्हनि जूं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं, उन्हनि जूं ठगियूं ठोबियूं सभु निर्वार थींदियूं वयूं, साम्हूं ईंदियूं वयूं। जीअं पोइ तीअं इस्लाम जी जेका आहे हक़ीक़त आहे उहा दिलि में दिमाग़ में वेहंदी वई, हक़ीक़त साम्हूं ईंदी वई। थींदो ईअं हो त बजाए इन जे जो इस्लाम ते को एतिराज़ु करे सघनि या का हिंदू मज़हब जी हक़ानियत सम्झाए सघनि, हू मुसलमान जे समाजी ज़िंदगी ते एतिराज़ु कंदा हुआ त ॾिसो मुसलमान असांजे साम्हूं हिना कमज़ोर अभरा आहिनि, हीअ आहिनि, हूअ आहिनि, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं। भई उहा त हाणे इंसान जी इलाक़ाई समाजी नोइयत आहे, किथे मुसलमान हीणो आहे, किथे ग़ैर मुसलमान हीणो आहे। माण्हू जी ज़ाती ज़िंदगी आहे उहा किथे हू पाण भराइनि त किथे असां पाण भरायूं। इन सां मज़हब जो को तालुक़ु न आहे, उहो त पंहिंजे महिनत ऐं पोरे ते माण्हू जी दुनियावी ज़िंदगी ठहे थी पई। बहरहाल इहो हिकिड़ो मुंहिंजो कठिन सफ़रु हो तिलावत कलाम पाक सां, जंहिंजी शुरूआति थी 3 साल मुख़्तलिफ़ जादूगरनि जे दरनि तां घुमाईंदा घुमाईंदा। जीअं पोइ तीअं मुंहिंजो ईमान पुख़्तो थींदो वियो। 1984 4 मार्च में मूं कराची जे हिकु वॾे दीनी इदारे में इस्लाम क़बूलु कयो ऐं उन्हनि बुज़ुर्गनि जे मशवरे सां पोइ मूं सखर में पंहिंजी सुकूनियत इख़्तियार कई। उते इस्लाम खे पढ़ियोसीं, सम्झियोसीं, तमामु सुठनि अकाबिरनि वॾनि उलमा सां सोबत नसीब थी, उन मां घणो पिरायो सिखियो। उन खां पोइ उन्हनि बुज़ुर्गनि जॾहिं असांजे कोहिस्तानी पट्टीअ जंग जर जबल खे ॾिठो त उते जी दीनी कमज़ोरी, मालूमात जी कमी ऐं जेका उतां जी गुरबत, तंगदस्ती सूरत हाल नज़र आई, उन्हनि बुज़ुर्गनि चयो त बाबा तव्हांजे लाइ वॾे में वॾो ख़िदमत जो कमु इहो आहे त हिन कोहिस्तान जे जबल जे इन्हनि सादनि मारू माण्हुनि खे वेही ख़िदमत कयो, उन्हनि खे इल्मु शऊर सुजागी ॾियो ऐं उन्हनि बुज़ुर्गनि जे दुआ सां, नसीहतनि हिदायतनि सां कोहिस्तान में 1988 खां आउं ख़िदमत जो कमु कयां पियो। अॻिते हली असां उनखे अब्बास फाउंडेशन जो नालो ॾिनो। साईं जे ॻाल्हियुनि जे दौरान तंज़ीम जो बि ज़िक्र निकितो आहे। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जेका आहे हींअर साईं जी हिकिड़ी जेका आहे ख़ासि सुञाणप बि आहे। उन हवाले सां इहा तंज़ीम केतिरनि सालनि खां वठी कमु करे रही आहे। जामशोरे में, कोटड़ी में, कोहिस्तान में, थाणो बुलाखान में, आसपास वारे पटियुनि में समाजी भलाई वारा कम जेका आहे सरअंजाम ॾेई रही आहे। उन तंज़ीम बाबति साईं खां पुछा कंदासीं, इन तंज़ीम जो वजूद कीअं पियो, इन तंज़ीम में हींअर मेन पर्पस कहिड़ा आहिनि जंहिं ते हीअ तंज़ीम जेका आहे मुसलसल कई सालनि खां कमु करे रही कयो असां त मिसाल जेका जंहिं कापी जे मथां 20 रुपया मुल्ह लिखियलु हो उहा 10-12 रुपयनि में मिलंदी। ॿारनि खे चवंदासीं बाबा दुकान त तव्हांखे 20 रुपयनि में मिले थी, असां सिर्फ़ु रुपयो हुन जे मथां नफ़ो था रखूं। जेको हैदराबाद खां बुलाखान ताईं किरायो ख़र्चु हुजे उहा 20 वारी कापी तव्हांखे 13 रुपये में ॾियूं। इन तरीक़े सां सालियाना ॿारनि जा हज़ारों रुपया बचति थी वेंदी हुई। ऐं पोइ उन ॿारनि खे चवंदासीं गुलफुल रिसालो आहे, उहो 10 रुपयनि जो मुल्ह आहे, तव्हां 5 रुपया तव्हां ख़र्चीअ मंझां सीड़ायो, 5 रुपया असीं तव्हांजी हेल्प था कयूं। असांखे रिसाले वारा जेका 2-3 रुपया कमीशन ॾींदा उहा मारे 2-3 रुपया पंहिंजा विझी ईअं 10-20 गुलफुल हलाए ॿारनि में सुजागी आणींदे आणींदे ईअं असां पंहिंजे अब्बास फाउंडेशन जे ज़रिए सां ॿारनि में इल्मी सुजागी जी कोशिशि वरिती। उन में कोहिस्तान सेमिनार थिया ऐं वॾो प्रोग्राम कयोसीं। डॉक्टर बलोच साहब जी सदारत में कोहिस्तान जे तालीम जो तमामु हिकिड़ो वॾो प्रोग्राम हो जेको तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम थी गुज़रियो आहे। उहो अञा ताईं नेट ते मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था। उन में तमामु इल्मी लिहाज़ सां तमामु वॾियुनि शख़्सियतनि वॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन सां गॾोगॾु अॻिते हली असां हिकिड़ी ग़रीबनि जे लाइ कॉलोनी जोड़ी आहे जंहिंमें घर अॾे माण्हुनि खे ॾिना अथऊं त उन्हनि जो अजो थी पए ऐं जेतिरा असां वटि इंतिज़ामात हुआ ओतिरा घर जोड़े ॾिनासीं। बाक़ी प्लाट माण्हुनि खे मुफ़्त में मुहैया कया अथऊं त घर पाण जोड़ियो आस्ते आस्ते करे। अहिड़ी तरह सां असां जेको आहे ॻोठनि में राशन तक़सीम जो सिलसिलो वॾे पैमाने ते रखियो। उन ज़माने में कोहिस्तान में ॾुकार वारियूं हालतूं हुयूं। असां सॼी बजट कोहिस्तान में राशन ते ख़र्चु कंदा हुआसीं। 30-30 लख 40-40 लख जो हर साल असां राशन विराईंदा हुआसीं ग़रीबनि में। घर घर दर दर वञी करे सभु कंहिंखे राशन जी पर्ची ॾियूं ऐं पोइ गाॾीअ तां हू रिसीव कनि राशन। अहिड़ी तरह सां असां जेको आहे ग़रीब नियाणियुनि जा घर आबाद करण लाइ शादियूं करायूं, जंहिंमें हज़ारे नियाणियुनि जा हिन महिल ताईं घर आबाद थी चुका आहिनि।
उन सां गॾोगॾु असां कोशिशि वरिती त ग़रीब माण्हुनि में सुजाॻी अचे, शऊर अचे। उन जे लाइ मुख़्तलिफ़ उनवाननि सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्रोग्राम कंदा अचूं था पिया। इलाज जो सिलसिलो असां वटि ख़ासि तौर ते तमामु घणो रहियो। उन में कराची जे वॾी सुठी इस्पतालनि में जेके चैरिटेबल सोच सां ठहियलु हुयूं, बिना नफ़े जे बिना नुक़सान जे हिकिड़ियूं इस्पतालूं जेके तमामु थोरी लाॻत ते सुठो इलाजु कंदियूं आहिनि, उन्हनि इस्पतालनि में असां पंहिंजा अकाउंट रखी ग़रीब मरीज़नि खे उते रेफर कयो। बाईपास ताईं जा इलाज थिया उन्हनि जा, अहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा ऑपरेशन तुर्त सुठे सवले नमूने सां थी वञनि। असां ॾिठो त हिते हैदराबाद में को माण्हू एक्सीडेंट जे ज़रिए या कंहिं सबब जे ज़रिए टंग ॿांह भगल जेको आहे महीननि जा महीना लोड़े थो पियो, ॿ टे लख लुटाए थो पियो। असांजे इस्पतालनि असां सां एॾो ताउन कयो जो उहो माण्हू जेके 2-4 हज़ार ॾेई थो सघे इस्पताल में त ठीकु आहे, न त जहिड़ो हाल उन सां हली इस्पताल में पए। उते जे डॉक्टरनि अहिड़ी महिनत कई जो 10-15 ॾींहंनि में असां उन्हनि मरीज़नि खे डोड़ंदो कुॾंदो ॾिठो ऐं तमामु बहितरीनु नमूने सां उन्हनि जो कामयाबु ऑपरेशन ऐं इलाजु थी वियो। इलाज जे मद में असां तमामु घणो कमु कयो आहे। उन में हज़ारनि माण्हुनि जा ऑपरेशन थिया आहिनि, इलाज थिया आहिनि, दवाऊं उन्हनि खे मुस्तक़िल कोर्स मिलिया आहिनि, उन्हनि जूं टेस्टूं थियूं आहिनि, उन्हनि जा इलाज थिया आहिनि। वॾे पैमाने ते रोज़ाना जेको आहे सो मरीज़नि जो तइदादु हूंदो हो जेके इस्पताल खणी वञिबा, उन्हनि जो इलाजु कराइबो। कंहिं हद ताईं अञा बि उहो सिलसिलो काफ़ी हद ताईं हले पियो। बहरहाल हाणे त ॿियूं बि इदारा ऐं सहूलियतूं घणियूं थी वयूं आहिनि दुनिया में। उन टाइम तमामु वॾी अणाट हुई त असां इलाज जे मद में तमामु घणो कमु पिए कयो। उन खां अलावा कोहिस्तान जे अंदरि जेके बि माना ग़रीब माण्हू हुया, उन्हनि जूं जेके ज़रूरतूं हुयूं, माण्हुनि जे पंहिंजे प्लाट में जेके घर ॾियल हुआ, कंहिंजी छित किरियल हुई, कंहिंजी भित किरियल हुई, कंहिंजा दर टुटल हुआ, उहे अॾावत कराए रिपेयर करे ॾिनासीं। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि जी मदद कंदा आया आहियूं, कंदा अचूं पिया। हज़ारनि जे तइदाद में ॿारनि में ईद जा कपिड़ा विराया आहिनि। अहिड़ी तरह सां वॾनि में बि कपिड़ा तक़सीम कया आहिनि, ईद ते हर साल कंदा बि आहियूं। हिन वक़्तु लॉकडाउन जो जेको सिलसिलो आहे उन में बि असां 2 मिलियन जो राशन, 20 लख रुपए जे क़रीब जो राशन जेको आहे सो तक़सीम कयो आहे कोहिस्तान जे ॾूरान इलाइक़नि में। अञा इहो सिलसिलो जारी आहे। हिन आचर ते बि इनशाला हिकिड़ी खेप 8 नंबर खेप जेका राशन जी आहे उहा हिन आचर ते विराइण जो कोहिस्तान में प्रोग्राम रखियो आहे। इनशाला इहो सिलसिलो जारी आहे। असांजी कोशिशि इहा ई हूंदी त वधि में वधि ग़रीब माण्हुनि जी जेतिरी असांजे वस ऐं विथ आहे कोशिशि पुॼंदी, असां इनशाला ख़िदमत कई आहे, कयूं पिया, इनशाला ज़िंदगी भर कंदा रहंदासीं। नाज़रीन, तव्हां शेख अब्दुल्ला कोहिस्तानी ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियो त लाइफ इज़ फॉर अदर सर्विस ज़िंदगी ॿियनि जी ख़िदमत लाइ आहे। साईं जन इल्म तदरीस सां पिणु वापसि था रहनि। गुज़िरियल 88 वारे ॾहाके खां वठी हेल 2020 ताईं ही जेके ख़िदमतूं आहिनि इन मां साबित इहो थी रहियो आहे त हिननि दोस्तनि जेका आहे इन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां हू बि पंहिंजी ज़ाती जेका आहे ज़िंदगी जेका आहे ॿियनि जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ कई आहे। सो असां जूं बल्कि दुआऊं आहिनि साईं जन जेके अञा वधीक कामयाबी माण्हू, अञा वधीक जेको आहे माण्हुनि जी ख़िदमतूं करे सघनि, न सिर्फ़ु कोहिस्तान वारे ऐं पट्टी वारे पासे बल्कि पंहिंजे इलाइक़े में जेके बि मिस्कीन मारोड़ा आहिनि उन सभिनी जी ख़िदमत करे सघनि। साईं खां पुछा कंदासीं त तव्हांजी ही जेका फाउंडेशन आहे अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन, जंहिंजी तव्हां तफ़सील बि ॿुधायो, तव्हां ख़ूबसूरत नालो जेको आहे हिन जो कहिड़ी रीति रखियो आहे, सो उन हवाले सां पुछा कंदासीं जेकॾहिं हिन तंज़ीम में ॾिसंदड़नि मां को दोस्त जेकॾहिं तव्हांजी तंज़ीम में शामिलु थियणु चाहे थो, उनजो छा तरीक़ेकार आहे, कीअं हू तव्हांजी तंज़ीम में शामिलु थी सघे थो? असांजी इहा ख़्वाहिश आहे त असां कोहिस्तान छॾे जेका हिते माना अचु वञु आहे, पर जेको राश हिते इख़्तियार कई आहे जामशोरे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटीअ में, उनजी नीयत बि आहे त पंहिंजे तंज़ीम जी वुसात खे ज़िले लेवल ताईं खणी अचूं, अॻिते हली सिंध लेवल ताईं खणी अचूं। ख़िदमत त हर इलाइक़े जे माण्हुनि जी कई आहे, पर तंज़ीमी ढांचो असांजो सिर्फ़ु कोहिस्तान तालके थाणे बोलाखान ताईं हिन मेला ताईं आहे। 360 असांजा उहिदेदार आहिनि, 36 यूनिट खुलियल आहिनि तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि में। तालके जी बॉडी ठहियलु आहे। बाक़ी हीउ जेको असांजे ज़िले जो हेडक्वार्टर आहे जामशोरो कोटड़ी, उन में असांजी अञा तंज़ीम साज़ी शुरू कई हुईसीं कुझु वक़्तु अॻु में, पर एतिरी जटादार न हली सघी, माण्हू ओतिरा महिनत कश न मिली सघिया। उहे पाण घण घरा माण्हू हुआ, वॾा मसरूफ़ माण्हू हुआ, उहे तंज़ीम खे टाइम न पिया ॾेई सघनि। चूंड असांजी सुठी हुई, माण्हू उहे भला हुआ, पर उन्हनि वटि तंज़ीम जे लाइ टाइम न हो, जंहिंजे करे असांजो उहो सिलसिलो हली न सघियो। हाणे बि असांजी ख़्वाहिश आहे हिते बि जेकॾहिं असांखे अहिड़ा जटादार महिनत कश सचा जाखोड़ी माण्हू मिली वञनि त असां हिते जो तालके कोटड़ी जो यूनिट ठाहियूं, उन खां पोइ डिस्ट्रिक्ट लेवल जो यूनिट ठाहियूं ऐं उन में गॾिजी कमु कयूं त जीअं कम में वुसाहत अचे
ऐं सहूलियत थिए। सवेर जीअं मूं हिकिड़ो कमु रहिजी वियो जेको तमामु वॾो, उहो अखियुनि जे कैंपनि जो कमु आहे। अखियुनि जे कैंपनि में हिकिड़ी असांखे मालिक तौफ़ीक़ ॾिनी, हिकिड़ी अहिड़ी असांखां चङाई थी जेका विसरे नथी। हिकिड़ी न्याणी हुई जंहिंजे ॿिन्ही अखियुनि में मोतियो बचपन खां पइजी वियो हो, जवानीअ ताईं हुन दुनिया खे न ॾिठो हो, एसि ताईं जो हुन पंहिंजे अमड़ ऐं अबे खे बि न ॾिठो हो त हुननि जो रंग कहिड़ो आहे, डिज़ाइन कहिड़ी आहे। असां अखियुनि जे कैंप में जॾहिं हुननि जो ऑपरेशन कयो, हिकु ॾींहुं हिकिड़ी अखि जो, ॿिए ॾींहुं ॿी अखि जो, ऐं 16 सालनि खां पोइ हुन पंहिंजूं अखियूं खोले दुनिया खे ॾिठो, पंहिंजे वालदेन खे ॾिठो, त हुनजे जेको ख़ुशी जो मंज़र हो सो असांखां विसरे ई नथो। त इहा हिकिड़ी असांजी यादगार ख़िदमत आहे जंहिंखे आउं तमामु वॾे ख़ुशीअ सां बयानु कंदो आहियां। बाक़ी साईं पैगाम चयो त एहसास टीवी जो नालो ई एहसास आहे, असां सभिनी खे हुनजो एहसास। नाज़रीन, साईं खां आख़िर में एहसास टीवी जे ॾिसंदड़नि जे लाइ, नौजवाननि जे लाइ ऐं ॿियनि दोस्तनि अहबाबनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थो, साईं खां आख़िर पैगाम वठंदासीं। ऐं यकीननि जेको आहे तव्हां हिन प्रोग्राम खे जेको आहे ॾिसंदा आहियूं, तव्हांजी मोहबतूं आहिनि तॾहिं ही असांजो प्रोग्राम जेको आहे अचो त पंहिंजनि सां मिलूं। अॼु 8हीं क़िस्त ते असां पहुता आहियूं। इहो साथ रहियो त लॉकडाउन वारी हिन सूरत हाल में पंहिंजे क़िस्तनि खे वधाईंदा रहंदा। साईं खां पुछा कंदासीं त एहसास टीवी जे ॾिसंदड़नि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थो। साईं, नियापो इहो ई आहे एहसास जे ॾिसंदड़नि लाइ त एहसास जो अहसास धारिनि, हिन चैनल खे पंहिंजो चैनल सम्झी हिन जो साथ ॾियनि, हिन सां ॿाहमेली थियनि ऐं पंहिंजूं ख़बरूं पंहिंजा हाल हेसि ताईं पुॼाइनि त जीअं उहो आवाज़ु पड़लाव बणिजे ऐं ग़रीबनि जो, मज़लूमनि जो आवाज़ु जेको आहे उहो सघारो थिए, ताक़तवर थिए। त हुनजो अहसास धारे हिन टीवी खे सब्सक्राइब करे हिन जी वधाइनि वेयरशिप ऐं घणे खां घणो हुनखे फैलाइनि त जीअं हीअ आवाज़ु सघारो थी मज़लूमनि जो सचो ऐं मज़बूत आवाज़ु साबित थी सघे। मूंखे उमेदु आहे त इनशाला तव्हां हिनखे पसंदि कंदव ऐं पंहिंजे दिलि जो आवाज़ु सम्झंदव एहसास टीवी खे। हीअ तव्हांजे एहसासनि जे बुनियाद ते ई हीअ चैनल क़ाइमु थियो आहे। महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, प्रोग्राम अचो त पंहिंजनि सां मिलूं। तव्हां ज़रूरु हीउ प्रोग्राम जेका अॼोकी क़िस्त जेका आहे 7हीं क़िस्त, असां हीअ क़िस्त नाले कईसीं शेख अब्दुल्ला कोस्तानी जे नाले। एहसान आकाश खे कैमरामैन तारिक अब्बास सां गॾु इजाज़त ॾींदा। हक़ मौजूद।